नाज़रीन आम ख़बर आहे जे गांव सां शेयर कयूं पिया। करमपुर गुनापरकोट थाणे जी हद में पुलिस जी मुबैना फायरिंग में 5 ॾींहं अॻु क़तल थियल कचे जो ॻोठ मेराण बिजाणी रहवासी मक़तूल ग़ुलाम हैदर बिजाणी ऐं अब्दुल रशीद बिजाणी जे वारसनि खे डीआईजी लाड़काणा नासिर आफ्ताब पठाण पाण वटि घुराए वाक़े जी मालूमात वरिती। तंहिंखां पोइ डीआईजी लाड़काणा एसएसपी कंबर शहदाद कोट मोहम्मद कलीम एसएसपी लाड़काणा रोहिल खान खोसो ऐं डीएसपी ज़िला लाड़काणा पारस बखराणी ते मुश्तमिल एक टीम जोड़े वाक़े जी इंक्वायरी जो हुकुम ॾिनो आहे। इंक्वायरी जो लेटर पिणु जारी कयो वियो आहे। नाज़रीन आम ख़बर आहे जे गांव सां शेयर कयूं पिया। करमपुर गुनापरकोट थाणे जी हद में पुलिस जी मुबैना फायरिंग में 5 ॾींहं अॻु क़तल थियल कचे जो ॻोठ मेराण बिजाणी रहवासी मक़तूल ग़ुलाम हैदर बिजाणी ऐं अब्दुल रशीद बिजाणी जे वारसनि खे डीआईजी लाड़काणा नासिर आफ्ताब पठाण पाण वटि घुराए वाक़े जी मालूमात वरिती। तंहिंखां पोइ डीआईजी लाड़काणा एसएसपी कंबर शहदाद कोट मोहम्मद कलीम एसएसपी लाड़काणा रोहिल खान खोसो ऐं डीएसपी ज़िला लाड़काणा पारस बखराणी ते मुश्तमिल एक टीम जोड़े वाक़े जी इंक्वायरी जो हुकुम ॾिनो आहे। इंक्वायरी जो लेटर पिणु जारी कयो वियो आहे। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।